बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों अस्सलाम वालेकुम। आबादगार साथियों, शाम जे पहर में अब्बास फार्म हाउस ते मौजूद आहियूं ऐं साईं मोहम्मद खान बि मूंसां गॾु आहे। त साईं कुझु अॼु सवाल थोरा कणिक तां हटी आहिनि मुंहिंजा। तक़रीबन 1994-93 में करे तव्हां मूं ॾिठो आहे त हीउ कमु कयो पिया जेको इन में हिन वणनि ते कॉटन ते। त हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त काफ़ी सारियूं वैराइटियूं तव्हांजी नज़र मां थी गुज़रियूं हूंदियूं सर। त उन्हनि वैराइटियुनि मंझि तव्हांखे जेको आहे सो घणो इम्प्रेस कहिड़ी वैराइटी कयो जंहिं मां तव्हां माना एतिरो मुतमिन हुजो त ऐं 100% मुतफ़िक़ आहियां हिन वैराइटी मां। त उहा वैराइटी सर असांखे थोरो ॿुधायो त आबादगारनि मंझां थोरो सबक़ु वठंदे इहा वैराइटी भलोड़ा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु बहितरीनु सवाल। त 1993-94 खां वठी तव्हांखे ख़बर आहे त आऊं मुख़्तलिफ़ फार्मनि ते एज़ ए मैनेजर तौरु मूं कमु कयो आहे ऐं उन मंझि वॾा फार्म जेके माना 2-2 हज़ार एकड़ वारा। बिल्कुलु सर। ऐं हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह सिंधी बनी पाई ऐं अब्बास फार्म मूं वटि आहे। त इन में कई वैराइटियूं कई जिन्सूं जेके आहिनि से मुझके गुज़रियूं पंहिंजे नज़र में जा। ख़ासि तौर ते पंजाब में 10-12 साल में जेको आहे सो मुख़्तलिफ़ फार्म विज़िट कया, उतां ॿिज वरिता, सभु शयूं माना फिरी गिरी। बहरहाल चवण जो हासिलु मक़सदु इहो आहे त सभ खां वधीक हिन वक़्तु जेको इम्प्रेस आहियां या मुतमिन आहियां उहो आहे किर्स 682। तव्हां ॾिठो हूंदो त मूं वटि हिते 250 एकड़ जॻह ज़मीन आहे, उन मां बि 150 खां पाण संभाली जेको आहे सो बनी हर साल किर्स लॻाए थो। बिल्कुलु सर। इन लॻाइण जो मक़सदु छा आहे? उनजे पोयां हिकिड़ी मंतिक आहे त हीउ जल्दी फुटी ॾिए थो, अर्ली मेच्योर वैराइटी आहे। बिल्कुलु। ऐं वणनि जो फ़सुलु तमामु रिस्की आहे, ख़ासि तौर ते इन जे लाइ पंहिंजो बारिश जे करे। जी सर। त बारिश वणनि जे मतिलबु बिगड़े छॾींदी आहे, ठाहे कोन थी पाण बिगड़े। छो जो पए भई बारिश 8 महीने में पीक सीज़न हूंदी आहे फुटनि जी, 8-8.5 महीने में या 9 महीने में। त असां चवंदा आहियूं त अहिड़ी जिन्स कायो जो तव्हां घटि में घटि बि असांजो आबादगार 30 मण कढी छॾे फुटियूं, पोइ हू टेंशन फ्री हूंदो। मींहुं पियो विञाई त पोइ ख़ैरु आहे, जे न पियो बची वियो त फुटियूं वधी वेंदियूं। उन करे इहा किर्स वाहिद वैराइटी आहे। जेकर तव्हां फेबरवरी में लॻायो त वधीक फुटियूं, मार्च में लॻायो त पोइ ठीकु आहे। असां त अप्रैल जे 15 तारीख़ जेके लॻायो उहे बि 36-37 मण ते पुॼी वियूं। उन खां थोरी अर्ली हुयूं त उहे 45-46 मण ते। त इन जी माना आहे त असां ही 5 सालनि गुज़रण खां वठी वधि में वधि जेका आहे असां किर्स खे तवजो ॾियूं। अच्छा साईं, हाणे हिकिड़ो ॿियो सुवाल त किर्स तव्हांजे चवण ते माण्हू जेको आहे उन्हनि खे फ़ाइदो पवे थो तव्हांजे हिन वीडियोज़ वग़ैरह मां, त हू तव्हांजे चवण करे उहे वैराइटियूं हणनि था। पर हाणे कुझु माण्हुनि जो इहो सुवालु आहे त किर्स काहिजे त उनजी विथी केतिरी रखिजे ऐं हुनजी जेका मैनेजमेंट आहे उहा शुरूआती मरहलो कहिड़ो आहे? त हा, इहो आहे त जेका किर्स आहे उहा पहिरीं ॻाल्हि त जीअं वण पोखियो था भले ईअं पोखे छॾियो, ठीकु आहे। खीरियो हिकिड़ो कढो, माना हिकु यानी 2 खीरनि ते जेको निकिरंदो आहे, हिकु खीरो जेको 2.5 फुट वारो उहो हुअणु घुरिजे। ऐं जेको आहे सो जीअं वण काइबानी काइणा आहिनि, 15 ॾींहं जे अंदरि उनजी छिडाई करणी आहे। यानी घटि में घटि बि 18 इंच या 20 इंच ते तव्हांखे जेको आहे वण रखिणो आहे। 2 फुट हुजे त पाण बहितर आहे, न त पोइ माना 1.5 फुट त लाज़मी एनी हाउ रखिणो आहे। छिडाई न कंदो, फुटी घटि ॾींदो। मैनेजमेंट में इहो आहे त वणनि खे असां त DAP आऊं त कोन ॾींदो आहियां, बाक़ी हिमेक एसिड तव्हां तरे में ॾेई छॾियो। उन खां पोइ हीअ गुल पोख आहे, हीअ पंहिंजे हिसाब सां तव्हांखे ॿुधाईंदो त मूंखे यूरिया केतिरो खपे थो। असां ख़ासि तौर ते आऊं जेको आहियां उहो इहा कोशिशि कंदो आहियां त वण किर्स खे 45 ॾींहंनि ते ठाहूकी खुराक ॾींदो आहियां। छो त 45-50 ॾींहंनि में हिन में गोगड़ो लॻंदो आहे। गोगड़ो लॻंदो त कद ई कोन कंदो को। उन करे आउं सभिनी दोस्तनि खे चवंदो आहियां त किर्स खे जेतिरो कद कराईंदो ओतिरो फ़ाइदो। उन करे 45 ॾींहंनि ताणी यूरिया जूं 2-2.5 बोरियूं हुनखे ॾेई वेंदा आहियूं। उन खां पोइ जॾहिं हुन वटि गुल मुखड़ियूं ऐं माना माल लॻणु शुरू थियो गोगड़ो, पोइ यूरिया कोन ॾींदो आहियां, पोइ हिनखे अमोनियम नाइट्रेट ते हलाईंदो आहियां। अच्छा, त हीअ बहितरीनु वैराइटी सर तव्हांजी नज़र में माना हिन वक़्तु ताईं किर्स 682। हा, हिन वक़्तु हाणे तव्हां ॿियूं भले कहिड़ियूं वैराइटियूं कयो, उहे जेकियूं ॿियूं फुटियूं ॾियनि, पोइ मींहं पइजी वञनि, पोइ फुटी ख़राबु थियो वञे, पोइ केरु वठण लाइ तयारु कोन्हे। उन करे हीअ आहे त तव्हांखे जल्दी 150 ॾींहं खां अॻे इनशाला फारग करे छॾींदो। कणिक बि आगा टेकाए सघो था, पैसा बि तव्हां जल्दी टर्नओवर अची सघे थो हिनजो। इहे फ़ाइदा आहिनि किर्स जा। ॿियो त कुदरती तौर ते बि हिन वैराइटी में जर्मिनेशन एतिरी आहे ऐं बनी तव्हांजी भली हुजे, ढिली हुजे, कलर वारी हुजे, सिम वारी हुजे या वारियासी हुजे, हर जॻह ते फिट। नंबर ॿी ॻाल्हि, ॾखण सिंध हुजे, विच सिंध हुजे या उत्तर तव्हां ॾिसो त हिन वक़्तु सालेपट में, सखर में
या पंहिंजो चूंडको में हिन वैरायटी केतिरो परफॉर्म कयो आहे एतिरे क़दुरु डर की घोटकी माण्हुनि में जेको आहे हिन वैरायटी खे मञियो आहे ऐं सभु इन जे पीछे पिया आहिनि। माशाल्लाह त तमामु बहितरीन इंफॉर्मेशन साईं तव्हां असांखे किर्स जे बारे में ॾिनी ऐं आबादगारनि खे घुरिजे त हू सिंध जी वैरायटियुनि ते अचनि छो त सिंध जी वैरायटियूं थोरो अर्ली मैच्योर आहिनि ख़ासि करे किर्स 682 छो त आबादगार हिते जो सिंध जो साईं मूं ॾिठो आहे त रगो व्याज जे पैसनि ते पियो हले वाणियुनि खां खयो ऐं पोइ बनियूं खाए वीचारो त हू इन बारिश खां अॻे ई अॻे हुननि जो मार्केटी कर्ज़ लाहे वेंदो हलियो ऐं पोइ आज़ादु आहे जेके 5 मण पोयां थिया अथव हुनजी बचत आहे। तमामु बहितरीनु साईं तव्हांजा लख कुर्ब वॾा महिरबानी।